छोकर जी परेशानी जे करे निंड ही नथी अचे। सम्झां थो त हाणे रातियूं जागंदे गुज़ारणियूं पवंदियूं। हिकु ई पुटु आहे जवान, सो बि सूरनि में। पोइ ॿुधाए त निंड काॾो ईंदी? कुझु बि थिए हनीफ़ा, पर हाणे मां सुभाणे मुराद वटि वञी उनखे चवंदुसि त छोकर जी ग़लती माफ़ करे। कोन मञीदो मुराद क़ाइम, कोन मञीदो। हू होश विञाए वेठो आहे। जेसिताईं अली ख़ान घर वापसि नथो अचे न, हू कोन मञीदो। अदा तूं जेकर जे चई न त मुराद ते भलो साईं खणी हलूं। हूअं त सोढल खे माफ़ करण वारो ई नाहे। इहो हाणे सुबुह जो सोचींदासीं। असांजी त सूरनि निंड ई फिटाए छॾी आहे। अदा मुंहिंजा दुख सूर बि धारिया न आहिनि। असां सभु पंहिंजा पाण में आहियूं। न ॼाण त इन्हनि ॾुखनि भरी ज़िंदगीअ मां असांजी अलाए कॾहिं जान छुटंदी। भॼई मुराद खां माफ़ी घुरी पोइ साईं तो लॾो ई खणी हलंदासीं हमेशह जे लाइ। तॾहिं असांजी हिननि ॾुखनि मां जान छुटंदी। तूं सही थो चईं अदा। जेकॾहिं असांखे बाक़ी ज़िंदगी ख़ुशीअ सां गुज़ारणी आहे न, त हितां लॾो खणी निकिरणो ई पवंदो। हाणे ख़तरे खां ॿाहिरि आहे। डॉक्टर साहब गोली बचा रही लगी, न त मुड़सो पूरो थी वञे हा। घर वञी हिन जे सिर जो ख़ैरु करो। जे अगरि बाबा जे मथां सिर वियो त गोरियो। ज़िंदगी हिप चक्कर मिलंदी आहे जंहिंखे तव्हां दुश्मननि जे वर करे छॾी आहे। डॉक्टर साहब असांजी दुश्मनी कंहिंसां बि न आहे, पर जेको अची ॻिची में पवंदो उनखे त मुंहुं ॾिबो न। चइबो त मुराद तव्हां मथां बि फायरिंग करण खां न मुड़ियो। मुराद जी तव्हां सां कहिड़ी दुश्मनी थी सघे थी? इहा त मुराद जे मिलण खां पोइ ख़बर पवंदी त मूंसां कहिड़ी दुश्मनी आहे। मुराद मथां पहिरियों बि केस दाख़िल आहिनि ऐं हू हथु कोन थो अचे। सुबुह सां तव्हां मुंहिंजी तरफ़ खां मुराद जे मथां को बि ज़ोर न रखियो ऐं न ई हुनजे घर मथां को छापो हणिजो। पाणी मुराद हली अची करे हथु कोन ॾींदो, पोइ तव्हां हुन मथां केस छो था दाख़िल करायो? हमरा ज़ख़्मी थियो आहे। छा फॉर्मेलिटी पूरी करण जे लाइ मां इहो पूरो आहियां त उनखे पंहिंजी बंदूक जी गोली लॻी आहे या जायो कंहिं ॿिए जे मथां इल्ज़ाम हणो। अॼु ॾींहं ताईं मूं अहिड़ा कम न आहिनि कया जेको मूं पंहिंजी अखियुनि सां ॾिठो आहे ऐं जेका हक़ीक़त आहे। तव्हां एनसी दाख़िल कयो। जेकॾहिं मुराद ऐं असांजे विच में ॻाल्हियूं थियनि थियूं, असांजे विच में ठाह थी थो वञे, त पोइ इन केस खे ख़ारिज कबो। बाक़ी मुंहिंजी तरफ़ खां तव्हां मुराद जे मथां को बि ज़ोर न वधाइजो। बिरल गाॾी कढ त दुश्मननि जे दर ते सिधो हलिया था हलूं। इहा बेवकूफ़ी न कर मुराद, हू तोखे कॾहिं बि बख़्श न कंदा। जेकॾहिं राज़नि वारनि सां मिलणो आहे त पोइ मां उन्हनि खे वञी नियापो ॾेई थो अचां। कंहिं विच वारी जाइ ते हलूं था, उन्हनि जे औताक ते हलणु ख़तरे खां ख़ाली न हूंदो। हा मुराद, ज़िद छॾ, जल्दबाज़ी में नुक़सान खाईंदे। अदो अली ख़ान उन्हनि जे कब्ज़े में आहे। हाणे नुक़सान या फ़ाइदे खे कोन ॾिसंदुसि। जेकॾहिं दिलेर हूंदा न त पंहिंजे तॾे जो मान रखंदा। बाक़ी जेकॾहिं बेगैरत थी ऐं तॾो विञायो न त उन्हनि खे मुंहुं ॾियण जी सघ मां बि रखां थो। तो वारी ग़लती सोढल कई, उन्हनि जे दर ते वियो। उन्हनि जो अंजाम तुंहिंजी अखियुनि जे साम्हूं आहे। उन्हनि बेगुनाह सोढल खे ॿधी ओताक ते फिटियो कयो। मरियम, हू सोढल हुयो, मां मुराद ख़ान आहियां। जे मुंहुं में हथ विझंदा न त हू पाण मरंदा। बाक़ी मुराद खे ॿधण जी उन्हनि में हिमत ई कोन्हे। नहीं वरी उन्हनि में इहा ताक़त आहे जो मां उन्हनि जे साम्हूं अचां। उन्हनि में एतिरी हिमत आहे जो मूंखे साम्हूं ॾिसी मुंहुं में हथ विझंदा। मां ॿाहिरि हलां थो, तूं गाॾी कढी अच। जीअं रा पिरल, ही पंहिंजी ज़िद तां कोन लहंदो। तूं पंहिंजूं अखियूं खोले रखजांइ। ज़ाहिर आहे भॼाई, हथनि में हथियार खणी वेंदासीं, अखियूं पूरे कोन बीहंदासीं। बाबासी, जीअं तव्हां चयो असां कीअं ई कयो ऐं कम बि उहो ई थी वियो जेको तव्हां चाहियो पिए। बेशक तोता, तव्हां इनाम जा हक़दार आहियो। बाबा साईं, असांजे लाइ छा हुकुम आहे? तव्हां वञी हाणे मंसूर ख़ान सां मिलो ऐं उनखे चओ त असां सां धोखो कयो वियो आहे। जेकॾहिं तव्हां मंसूर ख़ान वटि न वेंदो
त हू सम्झंदो त इहा पूरी गेम तव्हांजी ही। बाबा साईं, मंसूर ख़ान जो शक असां मथां कॾहिं कोन ईंदो। मंसूर ख़ान वॾो सियाणो कांव आहे, तव्हां हुनखे सुञाणो ई न। जे तव्हां हुन खां पासीरा थी वेंदव त हू इहा ॻाल्हि सोचण लाइ मजबूर थी वेंदो त रज़न ऐं मुराद हिते कीअं पहुता। ज़ाहिर आहे बाबा साईं, इहो सवाल असां खां ज़रूरु कंदो। इन करे ई चवां थो त हुन जे सवालनि खां अॻु में ई तव्हां वञी मंसूर ख़ान वटि मथो मुंहुं ॾियो। हुनखे चओ त असांजा 10 लख था वञनि, ग़द्दार खे ॻोल्हियो, त पोइ हुन जो शक ॿिए तरफ़ वेलो। बाबा साईं, पोइ बि असां मंसूर ख़ान जे शक खे ॿिए तरफ़ मोड़े न सघूं त पोइ तव्हां इहो इल्ज़ाम शफ़ीक़ ऐं हाशिम जे मथां हणी छॾियो। बाक़ी कम पाण ई संभाले वठंदासीं। ठीकु आहे बाबा साईं, जेको अवाज़ हुकुम। सोट, अॼु त ख़ुशिल मल्हाइण जो ॾींहुं आहे ऐं तव्हां वरी कहिड़ियुनि सोचनि में घुमी वेठा आहियो। जॾहिं त हाशिम मूंखे इहो ई ॿुधायो त तोते वारा अली ख़ान खे मंसूर ख़ान जे हवाले करण वारा आहिनि। पोइ हू कूड़ा त कोन निकिता, उन्हनि जी ॻाल्हि सही साबित थी। उन्हनि जी ॻाल्हि त सही निकिती, पर तूं इहो सोचें थो त मुराद वारा उते कीअं पहुता ऐं उन ॻाल्हि जी मुराद वारनि खे ख़बर ॾिनी कंहिं। मां पंहिंजे ज़हन ते एतिरो ज़ोर ॾेई पंहिंजो सुकून बर्बादु करणु नथो चाहियां। बसि मूंखे वॾे खां वॾी ख़ुशी थी आहे त दुश्मन जो भाउ असांजे क़ैद में आहे। हाणे असां पंहिंजा मुराद वारनि खां सभु शर्त मञाए सघूं था। दादा, मानी तयारु आहे। हाणे तूं इएं कर त मानी खणी अली ख़ान खे खाराए अच, छो त हू रतो को बुखो आहे। ईअं न त मुराद वारा सम्झनि त असांजे हमरा खे बुखनि ते मारे छॾियो। ठीकु आहे दादा। हाणे मुराद सां साम्हूं ॻाल्हाइण में मज़ो ईंदो। सोट, ॿुधाए त कॾहिं हलूंसीं? हाणे असांखे उन तरफ़ वञण जी का बि ज़रूरत नाहे। हाणे मुराद पाण हिते पंधु कंदो। ख़बर पई त राति इहा वठ ठा कंहिंजे पोयां हुई? बसि इहा ख़बर पई आहे त राति मंसूर ख़ान जे ॻोठ ऐं ओताक मथां हमिलो थियो आहे ऐं हुनजो हिकिड़ो हमराह बि ज़ख़्मी थियो आहे। तो पोइ इहा फायरिंग कंहिं कई ऐं छो कई, इन जी भला का ॼाण मिली? न सालार, इन जी का बि ख़बर न पई आहे। इन करे चवां थो त इन ॻाल्हि जी समूरी ख़बर असांखे मीर शाहनवाज़ ख़ान जी ओताक ताईं पवंदी। तोखे मीर शाहनवाज़ ख़ान ते भरोसो आहे? उते हलण खां पोइ पाण सां धोखो त न थींदो? सालार, जेसी ताईं मां सोट मुराद ऐं मंसूर ख़ान जे ख़िलाफ़ बीठल हूंदुसि न, तेसी ताईं मीर शाहनवाज़ ख़ान मूंखे धोखो नथो ॾेई सघे। हू मूंखे मंसूर ख़ान जी सोट जे ख़िलाफ़ इस्तेमालु करणु चाहे थो। सुडल त पोइ इहो माण्हू ख़तरनाक थियो, इन खां मिड़ी थोरो पासो करणु घुरिजे। फ़िलहालु असांखे हुन जी ज़रूरत आहे ऐं हू मुंहिंजे लाइ छपर छांव आहे। एतिरी आसानी सां मां हुनजे इस्तेमाल में न ईंदुसि। हू मूंखे इस्तेमालु करे पंहिंजा कमु कढणु चाहे थो ऐं मां उन मां पंहिंजा मतिलबु कढणु चाहियां थो। जॾहिं ॾिसंदासीं ॻाल्हि ॻरी थी वई आहे न, पोइ असां हुन मां हथु कढंदासीं। हल, फ़िलहालु अली, हुन खां ख़बरचार वठी था अचूं। रायो पुलिस पहुची वई आहे। सर, ओताक बि ख़ाली है। सर, मां सम्झां थो त हाणे ओताक ते वेहण बि छॾे आहे। फॉर्मेलिटी पूरी कईसीं। हू बि मंसूर ख़ान जो असां मथां एतिरो ज़ोर न आहे जो वतो मुराद वारनि जे पोयां डुकंदा। मीर शाहनवाज़ ख़ान जो त ज़ोर आहे न सर। मीर शाहनवाज़ ख़ान बि फ़ोन कई हुई त हाणे मुराद खे डर ॾियो। पोइ सर छा कजे? पोइ वापसि हलो, तेल ई अजायो साड़ियोसीं सर। तेल जा पैसा मंसूर ख़ान खां कढंदासीं, न त इहे सभु कसरूं मुराद मां कढिबियूं। रज़न, इहो त मां सोचे बि नथो सघां त अली ख़ान खे मंसूर ख़ान अगवा करायो। खणी जे अली ख़ान खे
मंसूर खान अगवा करायो आहे। पर शानवाज़ खान असुल में हक़ीक़त इहा आहे त अली खान खे अगवा करण वारा तुंहिंजा माण्हू आहे। तूं मुंहिंजनि कहिड़े माण्हू जूं ॻाल्हियूं थो करीं? तो ऐं मीरल। ओ रज़न तूं बि कहिड़नि माण्हुनि जूं ॻाल्हियूं पियो करीं? ओ त बाबा रोल आहिनि, पैसे जा पुट आहिनि, उन्हनि खे केरु माण्हू बि पैसो खाराईंदो ओॾे जो कमु कंदा। जेको थियो बहितर थियो, पर असांजी त वाट खुली वई। अदा मिठनि खे मुराद जे चंबे मां आज़ादु कराइणु आसान थी पवंदो। पर तव्हां ॿुधायो मूंखे हिते छो घुराए थो? बाबा मां तव्हांखे इहो सम्झाइण थो चाहियां त मुराद हाणे तव्हां सां ज़रूरु मिलंदो ऐं तव्हां मुराद खे इहो महसूसु कराइजो त मंसूर खान तव्हां सां मिलियल आहे। इहो भला महसूसु कराइण त छा थींदो? उन सां तव्हांखे ॿ फ़ाइदा थींदा। हिकु त मुराद मंसूर जे ख़िलाफ़ थी वेंदो ऐं जॾहिं मंसूर वरी मुराद जी मदद न कंदो त मुराद कमज़ोर थी पवंदो ऐं पोइ तव्हां आसानीअ सां मुराद खे पंहिंजे क़दमनि में चुकाए सघो था। इहा ज़रूरु कोशिशि कंदुसि शानवाज़ खानो। जहिड़ी मुराद ऐं मंसूर जे विच में इख़्तिलाफ़ थिया त उन्हनि सम्झजां त मुराद कमज़ोर ऐं निंढड़को थी वेंदो। मूंखे हाणे वञणु घुरिजे। थी सघे थो त मुराद हाणे असांजे ॻोठ में को गंद करे, इन करे ॻोठ में हुअणु मुंहिंजो लाज़मी आहे। ठीकु आहे, तोखे इजाज़त आहे, बाक़ी कोशिशि कजांइ त इन्हनि ॿिन्ही जे विच में इख़्तिलाफ़ थी पवे। तव्हां बेफ़िक्र थी वञो मीर शानवाज़ खान, मां पूरी कोशिशि कंदुसि। पुट कर इन वक़्तु तूं पंहिंजे सौट खे अकेलो न छॾींदो कर, छो जो असांजा दुश्मन विझजी लांबारा ॾींदा था वतन। इन करे उनखे झटण में देरि कोन कंदा। बाबा सोट मूंसां ॻाल्हि ई न कई, ओचितो निकिरी वियो। निकितो त घणा हूंदो, उते त मां कोन हुयुसि, पर तूं ऐं ठारो हुन सां गॾिजी वञो आहे। रईस जी फोन अची वियसि, चई त वञी मोटां थो। पुट दुश्मन असांजी तार में आहिनि, जेकॾहिं उनजे रुख लॻी वियो त पोइ? परेशान न थी बाबा, सोट खैरनि सां घर अची वेंदो। इहा बि ख़बर न पई त मीर शाहनवाज़ जो हिन वक़्तु कहिड़ो सुट मुंझी पियो आहे। मीर शाहनवाज़ खान हिन वक़्तु असांजी पूरी मदद करे थो। जेकॾहिं अदा न वञे या तूं नाराज़ थी वञे या मूं करे चओ त मीर शाहनवाज़ जे नियापे ते न वञे। सिर्फ़ु मूं तव्हांखे इहो चयो त उनखे अकेलो न छॾींदा कयो। हू सभिनी दुश्मननि सां मुंहुं ॾींदो थो वठे। जेकॾहिं दुश्मन उनखे लिटाए थो त असीं अकेला थी पवंदासीं। जेकॾहिं रेज़न खे मारणो आहे त पोइ अड़ वठी था ॿियूं, साम्हूं ॾिसंदो त वापसि मोटी वेंदो। रेज़न खे मारणो न आहे। जेकॾहिं असां रेज़न खे मारियो न त ककर वारा सोट अली खान खे नुक़सानु पहुचाईंदा। इन करे फ़िलहालु सिर्फ़ु रेज़न खे ढोकड़ी ॾियणी आहे। फ़िलहालु कमु थी वियो। छा थो सम्झी सोडल? जेको मीर शाहनवाज़ खान असांखे ॿुधायो, छा उहो ई हक़ीक़त आहे? हा सालार, इहा ई हक़ीक़त आहे। हिन वक़्तु सोट अली खान रेज़न वारनि जे कब्ज़े में आहे ऐं मंसूर खान उन मामले में केतिरो मुलवस आहे इहा ख़बर हुन सां मिलण खां पोइ पवंदी। मंसूर खान जे कूड़े सच खे परखण लाइ हुन सां मिलणु ज़रूरी आहे। अचो त हलो। ॾिसो छा था चोरा, लिकायो मुराद खे हिन वक़्तु पूरो कयो। मां पंहिंजो सिर तरीअ ते रखी ऐं हिते पहुतो आहियां। जेकॾहिं मूंखे मौत जो ख़ौफ़ हुजे हा न त मां हिते कॾहिं बि कोन अचां हा। ऐं ॿी ॻाल्हि ॿुधो, जेकॾहिं मूंखे हिते थोरी रहंट बि आई न त मुंहिंजा माण्हू मिठण खे चीरे फाड़े छॾींदा। जेकॾहिं सोट मिठण खे कुझु थियो त छा असां
अली खान खे ज़िंदा छॾींदासीं। जेकॾहिं ॻाल्हियूं चाहियो था त मुंहिंजे मथां इहे हथियार हटायो ऐं इंसान थी बीहो, इंसान। हाणे तोसां के बि ॻाल्हियूं न आहिनि करणियूं, छो त असां अली खान खे मारण जो पूरो प्रोग्राम जोड़े छॾियो आहे। मां अली खान लाइ कफन वठी घर में रखी आयो आहियां। तव्हां पंहिंजे भाउ जी क़बर खोटाए छॾियो। जेकॾहिं लाशनि जी रदो बदल करणी अथव त जेकॾहिं तूं मिठनि खे मारी आहे न त मूंखे इहा पक आहे त तूं हिते न अची आहे। मूंखे इहा ख़बर आहे त मुंहिंजे भाउ मिठनि जी ज़िंदगी खां वधीक तुंहिंजे भाउ अली खान जी ज़िंदगी प्यारी आहे तोखे। इन करे असां पंहिंजे भाउ मिठनि खे ईअं ई चाहींदा आहियूं। तंहिं करे ॻाल्हियुनि सां ई निबिरी पवंदासीं। हथियार हटायो ऐं मुराद खे वेहण जी इजाज़त ॾियो, छो त दिलेर दुश्मन जी क़दुरु करणु राज़न चङी तरह ॼाणींदो आहे। हीअ असांजे तॾहिं ते लड़ी आयो आहे, तंहिं करे इन सां का बि बदतमीज़ी न आहे करणी। वे मुराद। मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त मुराद मुंहिंजे माण्हुनि जे मथां कीअं थो फायरिंग करे सघे। मंसूर बाबा, तव्हां अञा हिन ॻाल्हि खे सम्झो ई न आहे त तव्हां ख़िलाफ़ तमामु वॾी साज़िश तयारु कई वई आहे। हा बाबा, इहा साज़िश आहे। जॾहिं त हमरा अली खान खे वठी असां तरफ़ अचण वारनि, इहा ख़बर सिर्फ़ु असांखे हुई, ॿी उन्हनि खे ई ख़बर हुई। ऐं उन्ही राति मुराद रज़न वारा कीअं था अची सघनि? मां बि इहो ई सोचां पियो त ही साज़िश इन मीर जाफ़र जी आहे। उन मुराद खे मूं ख़िलाफ़ करण लाइ अली खान खे मुंहिंजे हवाले करण जो वाइदो कयो ऐं पोयां राज़न वारनि सां मिली करे उन्हनि इहो तय कयो त जीअं राज़न वारा फायरिंग कंदा त उतां तोते वारा भॼी निकिरंदा ऐं पोइ राज़न वारा आहिनि अली खान खे उतां खंभे खणी वेंदा। असुल साज़िश इहा ई आहे। ऐं ॿिए पासे मुराद खे इहो ॿुधायो वियो हूंदो त अली खान खे हू तो हवाले करण वारा आहिनि। मुराद उन्हनि जे दोखे में इन करे अची वेंदो त छो जो मां गूंज खे चाहियो आहे ऐं इहा ख़बर मुराद खे बि आहे, वो चङी तरह ॼाणे थो। इन करे मुराद खे पक थी वई हूंदी त मां अली खान खे माराए गूंज सां शादी करणु चाहियां थो। बाबा, जेकॾहिं मुराद खे पक न थी हूंदी त हाणे पक ज़रूरु ॾियारींदा। तव्हां जल्दबाज़ी में अची मुराद मथां केस न दाख़िल करायो हा। एनसी दाख़िल आयुमि साईं, इन केस खे मां ख़तमु कराए छॾींदुसि। पर ॿी ॻाल्हि त हाणे इन मुराद खे यकीन ॾियारणु ॾाढो ॾुखियो कमु थी वियो। बाबा, उन्हनि हमरा लाइ कहिड़ो हुकुम आहे? हैदर, जेकॾहिं उन्हनि जो दोखो थियलु हूंदो न त हू असां वटि कॾहिं बि कोन ईंदा। सिर्फ़ु 2 ॾींहं सब्र करे वठ, पूरी जांच करे वठूं। जेकॾहिं इन पुनल ऐं तोते वारनि असां दोखो कयो आहे त पोइ इन्हनि खे अहिड़ी त सज़ा ॾींदुसि, अहिड़ी त सज़ा ॾींदुसि जो सॼी ज़िंदगी इहा कंहिंखे बि दोखो न ॾींदा। रज़न, मुंहिंजो भाउ अली खान तव्हां वटि आहे। जेकॾहिं मुंहिंजो भाउ मारियो वियो न त मिठण खे ज़िंदा मां बि कोन छॾींदुसि। मिठण खे वापसि करण जो ज़िम्मो मंसूर खान खयो आहे। हाणे उन्ही जी मूंखे का परेशानी कोन्हे। जेकॾहिं अली खान तव्हांखे ज़िंदा खपे त पोइ असांजी छोकिरी कूंज खे तलाक ॾे, पोइ हू ज़िंदा हितां वापसि वञी सघे थो। या त तुंहिंजी भुल आहे त अली खान खां पहिरियां मां मिठण खे तुंहिंजे हवाले कंदुसि। पोइ मारे छॾ न इन मिठण खे, मूं पंध छो पियो आहे? इन जो मतिलबु त तोखे पंहिंजे भाउ जी ज़िंदगीअ जी का बि परवाह कोन्हे।
जॾहिं उनजो ज़िम्मो मंसूर ख़ान खयो आहे त पोइ मां उनजे लाइ परेशान छो थियां? सोचो हुम त मुंहिंजे हिते अचण खां पोइ तव्हां पंहिंजे ज़िद तां लहंदा। जेकॾहिं तूं माण्हू माराइण थो चाहीं न त पोइ ईअं ई सही। अच फिरल अदा बस दुश्मन खे पहिरियां ॿाहिरि वञण ॾे। दुश्मन जे साम्हूं पंहिंजी कमज़ोरी ज़ाहिर न आहे कॾहिं। इहा ॻाल्हि तव्हांखे अलाए कॾहिं सम्झ में ईंदी। तव्हांखे सिर्फ़ु राज़नि जी रमज़ सम्झ में ईंदी। राज़नि जे राज़ खां तव्हां वाक़ुफ़ न आहियो। अदा मोलू होश में न आहे, चवे थो त सम्झाए पंहिंजे भाइरनि खे। तू नशे जे रोज़गार में मुंहिंजे भाउ खे न गॾाइन। तू रोके छॾ माजिद खे त मुंहिंजे भाइरनि सां न गॾिजे। उहे त कॾहिं बि न सुधरंदा। अदी जेकॾहिं हू पुलिस में हथी खाती विया त पोइ उन्हनि खे केरु छॾाईंदो? जॾहिं न पुलिस में ॿधबा न 2-3 महीना जॾहिं जेल में हूंदा न पोइ इहे सिधा थींदा, न त इहे तेसीं सिधा न थींदा। चइबो त तूं उन्हनि खे कान सम्झाईंदी आहे। चयां त हू मुंहिंजी न ॿुधंदा। छा मां उन्हनि जा मथा फाड़िया? हा, लठ खणी उन्हनि जा मथा फाड़। पुलिस जे पादरनि खां सुठो आहे त हू तुंहिंजा पादर खाइनि। सम्झा थी त तूं मूंखे मुंहिंजे घर मां ई कढण जे चक्कर में आई। अदी मां तोखे इन करे चवां थी त अदा माजिद खे उन्हनि गॾायो त अदा मोलू होश मां ई निकिरी वेंदो। ऐं तुंहिंजा भाउ उन्हनि खे जिथे मिलंदा उहो पादरनि में देरी न कंदो। तुंहिंजे भाउ मोलू खे मुंहिंजा भाइर मुंहुं ॾेई वेंदा। अॻे चक्कर बि इहो मसलो थियो हुयो ऐं अदा मोलू रईस जा माण्हू वठी अची तव्हांजे घर में गिड़ियो। अञा बि तूं चईं थी त अदा मोलू खे मुंहुं ॾेई वेंदा। अदा मोलू ॾिसण में अबोज आहे पर उनजे पोयां रईस जी ताक़त आहे। पोइ ॿुधाए त तुंहिंजा भाइर मीर शाहनवाज़ ख़ान खे मुंहुं ॾियण जी सघ रखी सघंदा? अदा मिठो हिन मां त यार अड़जी वियासीं। पर ॿार ख़राब कंदो पोइ लाज़मी तुकलानत त तव्हांखे सहणी पवंदी न बाबा। पर ॿार कंहिंजी तो ॻाल्हि करी? अदा इन माजिद डडे जी ॻाल्हि थो करे। उहो हिन जी नज़र में अञा ॿार आहे। अरे कुल ॼाणंदा मां उन्हनि ॿारनि जी ॻाल्हि थो कयां जिन मासूम ॿारनि खे तव्हां नशो था खपायो। अरे परावा ॿार खारियो था, तव्हांखे शर्म कोन थो अचे? तुंहिंजी रन न रिली पोइ तूं छो अची परेशान थियो? जॾहिं तो शादी कई न ऐं तोखे ॿार थिया त पोइ असां बि मेन पुड़ियूं खपाइण छॾे ॾींदासीं। वेंदो थको ई। मां चवां थो तमीज़ सां ॻाल्हाए न त नटड़े तव्हां छा कंदो? अॻियां पादर विसरी वियो छा? अदा हाणे इन जहिड़े खे सॼी उमिरि यादि रखंदो। माना उहे पादर तव्हांखे यादि रखणु घुरिजनि, न त ॿीहर न मुंहिंजो मीटर फिरियो त पोइ मूंखे बि सुञाणो था। उन खां वधीक तव्हां असरु कंदुसि। इहा ॻाल्हि पंहिंजे ज़हननि में विहारे छॾियो। मां मोलू कमदारा खां जहिड़ो तोड़ो थोरे ई आहियां। ॿियो मिड़े ख़ैरु आहे न? यार हिन गेदो जी गिग मां त अड़जी वियासीं। इनखे माजिद वारी कावड़ आहे, उहा वरी असां मां थो कढे। अॼु पटको बि कोन पाया अथई। हा धोई न ॾिनो हूंदो त। नादन मूंखे ताजुब आहे। असांजो वॾे में वॾो दुश्मन असांजे घर में आयो ऐं तूं उनखे वञणु ॾिनो। हैफ़्ती राधन हैफ़्ती। चाचा तूं छा चाहीं थो त असां इन दुश्मन खे हिते मारियूं जे हू वरी असांजे भाउ मिठण खे मारे छॾनि? सोट बाबे खे छॾ। बाक़ी मंसूर ख़ान जी ॻाल्हि मूंखे सम्झ में कोन थी अचे। मंसूर ख़ान सां अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे थी, उहा तोखे ख़बर आहे। बसि बाक़ी मां मुराद जो रुख मंसूर ख़ान ॾे करे छॾियो आहे जीअं हू पाण में विढ़नि ऐं उन जो फ़ाइदो असांखे पवंदो। मुराद जी सॼी ताक़त आहे मंसूर ख़ान। जेकॾहिं उन सां चिड़ी थो पए त ॿियो केरु आहे जो उनजी मदद कंदो? तव्हां लख कोशिशि कयो पर मुराद मंसूर ख़ान जे ख़िलाफ़ न वेंदो। हू असांजी साज़िश खे सम्झी वियो आहे। चाचा भल मुराद असांजी चाल खे सम्झी वञे पर हाणे अदा मिठण खे हू कुझु बि न करे सघंदो। जॾहिं त अली ख़ान असां वटि आहे मुराद असांजी हाणे हर शर्त क़बूल कंदो। पोइ तव्हां इहे शर्तूं छो न रखियो जंहिंसां सोट मिठण आज़ादु थी अचे? जेकॾहिं अॼु ई मां अदा जे छॾाइण जी ॻाल्हि कयां त मुराद पको थी बीहे आहे। इन करे मूं डर ॾिनी त हाणे मुराद अली ख़ान खे छॾाइण जी पाण कोशिशि कंदो। इन करे इहा ढार असांखे करणी पवंदी। सोप सीरियल डोलाप हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।